चंड छामा ठहियो आहे? अल्लाह ताला कंहिं बि शइ जे ठाहिण वारे वक़्त में मादे जो मोहताज कोन्हे। इज़ा अराद शइ न यकुल लहू कुन फयकून। अल्लाह जी क़ुरान में फरमायो आहे त मादे ऐं सामान जो मोहताज तूं आहीं, ऐं रब मोहताज कोन आहियां। जॾहिं बि कंहिं शइ खे ठाहिण जो इरादो कंदो आहियां त उनखे सिर्फ़ु ऑडर कंदो आहियां, थी त उहा शइ तयारु थी वेंदी। बग़ैर सामान ऐं मादे जे ठाहिण जी ताक़त अल्लाह जे ज़ात कया। इन करे फरमाए हुवल्लाहुल ख़ालिक़ अल बारी अल मुसव्विर। जॾहिं बि तव्हां को बंगलो ठाराईंदा त 3 मरहलनि मां बंगलो गुज़रंदो। पहिरीं इंजीनियर ईंदो, पोइ नक्शो ठाहींदो, पोइ वरी मिस्त्री ईंदा, पोइ उन नक्शे जे मुताबिक़ तुंहिंजो बंगलो ठाहींदा। कमरा, बरांडा, अटैच बाथरूम, लान, हाल, फलाणा टीरा सभु ठाहे विया। पोइ वरी रंगरेज़ ईंदा, पोइ फासलिन पई लॻे, पोइ टाइल पई लॻे, पोइ दरी दरवाज़नि खे पॉलिश पई थिए, पोइ हाणे VIP बंगलो थी वियो। इंजीनियर नक्शो ठाहियो, मिस्त्री भूतो खड़ो कयो, रंगरेज़ रंग भरिया। फरमाई जॾहिं इंसान जे ठाहिण जो मसइलो आयो त इंसान जो नक्शो कहिड़ो हुजे, इंसान कीअं ठाहियां। 4 टंगूं ठाहियां त 8 टंगूं, 20 टंगूं, अखियूं घणियूं हुजनि त नक घणा हुजनि त, पोइ नक किथे फिट करियां, अखियूं किथे फिट करियां, पोइ कन किथे फिट करियां, पोइ ज़बान किथे फिट करियां, पोइ ॾंद किथे फिट करियां। इहो पूरो हिकिड़ो नक्शो ठाहिणो आहे माण्हूअ जो त अहिड़े क़िस्म जो माण्हू हूंदो, उन में हे उज़वा हूंदा, उन्हनि जी सेटिंग ऐं फिटिंग हीअ हूंदी। फरमाई हुवल्लाहुल ख़ालिक़। जॾहिं तोखे मूं पैदा थी कयो, जॾहिं तुंहिंजो नक्शो मूं तयारु कयो त अहिड़ो माण्हू हुजणु खपे। 4 टंगनि वारा जानवर बि हलनि पिया, 100 पेरनि वारा जानवर बि हलनि पिया, के उॾामनि पिया, के चुरनि पिया, के सुरनि पिया, के तरनि पिया, के डोड़नि पिया, के हरे पिया हलनि, के 2 पेरनि वारा, के 4 पेरनि वारा, के 100 पेरनि वारा, के हवा में रहनि, के फिज़ा में रहनि, के जबल जे तर में रहनि, के पाणी जे तर में रहनि, के ज़मीन जे तर में रहनि, के काठ मंझि रहनि, के फ्रूट मंझि रहनि, ज़ैतून वंड अंदरि गॾरूं पयूं आहिनि, काठ वंड त अंदरि गॾरूं पयूं आहिनि, जबल टुक त अंदरि तह में गॾरूं पयूं आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अची बि दरिया जे कप ते बीठो, माकोड़ी आई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिसे बीठो, माकोड़ी अची पाणी जे कप ते बीठी आहे, अंदरां कुमी निकिती कछो। उहो आयो ई माकोड़ी खे साम्हूं वात खोलाई, माकोड़ी हुन वात में गिड़ी वई, हुन वात पूरियो, हलियो वियो अंदरि, घुमी अंदरि वई हली। वरी कुझु टाइम खां पोइ उहो कछो ॿाहिरि आयो, वरी कप ते बि वात खोलाई, माकोड़ी वरी हली वई पंहिंजे कम सां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम नबी हो, माकोड़ी जी ॾे ख़बर कहिड़े धंधे सां आई, ठापई करी। दरिया जे तर में हिकिड़ो पत्थर आहे, उन में हिकिड़ो जीत आहे, उन जे रोज़ी जी ज़िमेदारी रब मूं ते रखी आहे। ऐं वेंदी आहियां, सम्झो जीत झले पकिड़े ईंदी आहियां, पोइ ड्यूटी हिन कुमी जी आहे, इहो मूंखे वात में खणी अंदरि वेंदो आहे, पोइ आउं उन जीत ताईं पहुचंदी आहियां, पोइ पंहिंजे वात मां उहा शइ कढी उनखे खाराईंदी आहियां, पोइ इहो वरी कुमी मूंखे खणी वापसि पहुचाईंदी आहे। ख़ुदा जे काइनात खे सम्झण लाइ हीउ दिमाग़ जेको आहे सो काफ़ी कोन्हे को मुंहिंजा दोस्त। अक़िल ते बार न करियो, छो अक़िल घटि वधि, छो अक़िल जज़्बाती हूंदा आहिनि, अक़िल ते दुनिया कोन हलंदी। अक़िल घटि वधि आहिनि, अक़िल त तव्हांखे पाए, अक़िल त मूंखे पाए, अक़िल त ज़रदारी खे पाए। पोइ सॼी सिंध खाए वेठो आहे, रोडनि जा पैसा केॾा आया जे ज़रदारी गिड़कायो, वाह जे खोटा जा पैसा केॾा आया जे ज़रदारी गिड़कायो, सिम नाले जो खोटा जा पैसा केॾा आया जे ज़रदारी गिड़काए वियो हलो, सम्झो स्कूल वारा पैसा जे ज़रदारी गिड़काए वियो हलो। अड़े ॿेड़ी ते लाइसेंस पिया थियनि, 20,000 रुपया वठो पिया, इहे केॾा था अचनि, छो ज़रदारी खाते में पिया वञनि। 200 हींअर कारखाना पिया थियनि साड़ियुनि जा, जे सुजाल ॾांहुं वञ त बि कारखाना पिया ठहनि, जे हेॾा बदीन ॾांहुं वञ त बि कारखाना पिया ठहनि, जे बदीन
जो गोलाट के ना वञे त हिते ॿिया कारखाना ठहनि, हुते ॿिया ठहनि, टंडे बागे में ॿिया ठहनि, ॾहीअ में ठहनि। ही सारियुनि जा कारखाना 200 खनि आहे छा? ही सभु ज़रदारी जा आहिनि, पर हिकिड़ा न तुफ़ैल जे नाले ते ई कारखानो, हिकिड़ो अब्दुल वाहिद घटी जे नाले ते आहे, हिकिड़ो ईसे जे नाले ते आहे, हिकिड़ो हिन जे नाले ते आहे। नाला हिन जा सुभाणे ॿधबा आहे, पादर हे खाईंदा, खेत हिननि ते थींदा, वञो पैसा ज़रदारी जा। हे असीं मैनेजर आहियूं, ठाहे तयारु करे पछाड़ी आमदनी सभु भाऊ खे ॾींदासीं। 200 कारखाना जॾहिं सारियुनि जा हलंदा तॾहिं तव्हां वारियूं सारियूं 500 रुपया मण बि कोन विकिबियूं, छाजे करे त कारखाना सभु ॿधी करे विया हलिया। हाणे कारखाना वठनि ई कोन था। वरी पूरी मुल्क खे बेवकूफ़ चूचो बनायो, खायो नर जो वेठो आहे। असीं पुॼी नथा सघूं, घोड़ा घोड़ा वेठा करियूं नथा करे। अकिल त तो वटि आहे, पर हू सभिनि जो पे आहे। अकिल त दुनिया में घटि वधि, अकिल त असां वटि पिया, अकिल इमरान वटि पिया, लहे त टको कोन थो, ॻाल्हाए थो त मुंहिंजे पियो, पर वधे त थी। अकिल जे हलंदा छा? अकिल त घटि वधि आहिनि बाबा। हिकिड़े माण्हू खे तव्हां दुकानु खोले ॾियो, हुनखे 25 लख जो हुन में सामान रखी ॾियो, बाबा कारोबार कर। 12 महीने खां पोइ ॾे ख़बर साबुण जूं 2 चकियूं पयूं, माण्हू सभु खणी आओ दर 25 लख साबुण जी चकियूं 2 पयूं, सुकल पती हलाए ख़ैर सलाह सभु माण्हू खणी आहे, दुकानु खोटाए वेठो आहे। ॿियो उहो माण्हू आहे जेको गाॾे ते बर्फ़ जा ॻंढा पियो विकिणे। कल्ह मूं ॾिठो त बर्फ़ जा ॻंढा पियो विकई गाॾे ते। अॼु पियो ॾिसां त हुन जूं 15 वेनूं पियूं हलनि हैदराबाद खां सुजावल ते। वॾो हिकिड़ो VIP होलसेल जो दुकानु पठर में खुलियल कपिड़े जो। जेको बर्फ़ जा ॻंढा विकिणंदो सो अॼु करोड़पति आहे। जेके 25 लख जो दुकानु खोलो ॾिनोसीं से घुटके जे सटनि में आहे। बि त अकिल ई न बाबा, अकिल त घटि वधि आहे, अकिल मेयार कोन्हे मुंहिंजा पे।